वॾे वज़ीर मादली शाह ऐं नैब चेयरमैन नसीर अहमद सां सीएम हाउस में मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सिंध में सरकारी ज़मीन जे जालसाज़ी ख़िलाफ़ कढियल कार्रवाई ते इतफ़ाक़ कयो वियो। नैब चेयरमैन वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त नैब सरकारी ज़मीन सां लाॻापियल 188 केसनि जी जाच मुकमल करे वरिती आहे। ब्रीफिंग में ॿुधायो पियो त कराची जे एविक्यू लैंड 635 एकड़ तां कब्ज़ो ख़त्म कराए पियो। सिजावल ऐं ठटे मां ॿिले खाते जे 4 लख एकड़ तां कब्ज़ा ख़त्म कराए विया आहिनि। मुलाक़ात बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया। वॾे वज़ीर मादली शाह ऐं नैब चेयरमैन नसीर अहमद सां सीएम हाउस में मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सिंध में सरकारी ज़मीन जी जालसाज़ी ख़िलाफ़ कढियल कार्रवाई ते इतफ़ाक़ कयो वियो। नैब चेयरमैन वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त नैब सरकारी ज़मीन सां लाॻापियल 188 केसनि जी जाच मुकमल करे वरिती आहे। वॾे वज़ीर मादली शाह ऐं नैब चेयरमैन नसीर अहमद सां सीएम हाउस में मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सिंध में सरकारी ज़मीन जी जालसाज़ी ख़िलाफ़ कढियल कार्रवाई ते इतफ़ाक़ कयो वियो।